گولاڙچي شهر में बिजली जी 18 कलाक गैरलाना लोडशेडिंग ऐं राति जो 9 वॻे खां सुबुह जो 9 बजे ताईं मुकमल बिजली बंदि करे सरमाएदारनि जो फीडर अलॻि करण ऐं शहर में कुंडा सिस्टम लॻाइण वारे अमल ख़िलाफ़ नौजवान शहरी اتحاد जे अॻुवाणनि दानिश शेख, फराज़ पठान, परान जाखरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नेशनल हाईवे रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो। इन मौक़े ते धरणे में शरीक माण्हुनि हेस्को अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हुननि चयो त गोलाड़ची शहर खे हेस्को वारनि यतीम बणाए छॾियो आहे। सरमाएदार तबिके जो फीडर अलॻि करे हुननि खे लोडशेडिंग खां आजो करे ॿार शहरनि ते किरायो वियो आहे, जंहिं करे शहर में 18 कलाक ताईं लोडशेडिंग कई वञे थी। हुननि चयो त गुज़िरियल 15 ॾींहनि खां राति जो 9 बजे बिजली बंदि करे सुबुह जो 9 बजे ॾिनी वञे थी। 2 कलाकनि जे धरणे बाद SHO गोलाड़ची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं हेस्को वारनि सां फ़ोन ते ॻाल्हायो, पर हुननि जो को बि माण्हू न आयो। SHO मुज़ाहिरनि खे यकीन ॾियारियो त गैरलाना लोडशेडिंग ख़तमु न थी त आउं अव्हां सां गॾु मुज़ाहिरे में वेंदसि, जंहिं बाद मुज़ाहिरनि धरणो ख़तमु करे छॾियो।